ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो के दर्स शहर में दोस्ती न रखण तां नौजवान इरफान अबड़ो उर्फ सीतू अबड़ो वल्द सामण अबड़ो दर्स शहर के पोरियत अरबाब अबड़ो के घर में छुरी खणी दाख़िल थी वियो। अरबाब अबड़ो के घर वारी टिन ॿारनि जी मां मिसमात नाहिद के दोस्ती रखण जो चयो। औरत तरफ़ां दोस्ती रखण खां इनकार कयो त सीतू अबड़ो मज़कूरा औरत मिसमात नाहिद जो गलो क़त्ल करण जी कोशिश कई। मज़हब मते औरत ज़ख़्मी थी पई, 3 आङुरियूं भी कटजी वयूं। औरत पारां दाहूं करण ते जवाबदार फरार थी वियो। ज़ख़्मी औरत पंहिंजे मुड़ुस ऐं अमड़ समेत फरियाद खणी दर्स पुलिस थाणे ते पहुती। दर्स पुलिस औरत के इहो चई मोटाए छॾियो त असां वटि पुलिस नफ़री न आहे, असां SSP साहब खे नफ़री वधाइण लाइ चयो आहे। ज़ख़्मी औरत मोरो जे साफ़िन खे दाईंदे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु पोरियत ताईं जॾहिं मज़दूरी ते वेंदो आहे त सीतू अबड़ो मूं ते हमलो कंदो आहे। अॻु बि 4 दफ़ा हमलो करे चुको आहे, मगर मुंहिंजो को बि दाद फरियाद नथो करे। मज़कूरा औरत डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशरो फ़िरोज़, DIG शहीद बनज़राबाद, SSP नौशरो फ़िरोज़ ऐं DSP मोरो सरदार ख़ान चांडियो खां मुतालबो कियो आहे त जवाबदार गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मूंखे डप आहे त सीतू अबड़ो मूंखे क़त्ल करे छॾींदो। भाऊ मां सुबुह मुंहिंजो घर वारो कम ते वियो, मां मानी पई पचायां, मुंहिंजो दरवाज़ो थोरो जॾो, दरवाज़ो खोले अंदरि घुरी ऐं मूंखे क़त्ल करण आयो आहे। केरु? सीटू। अच्छा, पोइ छा सावण जो पुटु। किथे किथे धक्का हयां अथई? मूंखे गलो पियो खुए, छुरी खणी आयो, मूं हथ ॾिनो, मुंहिंजो हथ खणी वियो। हथ ॾेखार। मोबाइल बि चोरी करे वियो। छा हथ में? जी। हथ में छा थी? छुरी। छुरीअ सां? छुरीअ सां। ॿियो केरु कोन हो घर में? न, घर में केरु कोन हो, मुंहिंजा ॿार नंढड़ा आहिनि, दाहूं कयूं, मूं ॾाढियूं दाहूं कयूं। मुंहिंजो भाउ भेणु कोन्हे, मूंखे इंसाफ़ खपे। इहो छोकिरो रोज़ रोज़ मूंखे तंग थो करे। पहिरियां महीने बाबा मां त पंहिंजे घर हुअसि, मां बेवाई आहियां, न्याणी मूं हुननि खे वाटल आहे, हजे ॾींहुं टको टुकुर न वरितो आहे। रोज़ सां मुंहिंजी मारींदे अॻे वठी साल खूटे माराइण वियो, वरी तव्हां जिंद छॾाए फ़ैसिलो रखियो, फ़ैसिलो अलाए कीअं कयूं, मूंखे का ख़बर न आहे। हींअर मुंहिंजे धीउ खे क़त्ल करणु आयो आहे, मां पंहिंजे घर आहियां, इहे मासूम रड़ियूं कयूं आहिनि, केरु बि पाड़े मां न निकितो आहे मुंहिंजे धीउ खे छॾाइण। केरु? तव्हां छा था कयो? छा